सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम जी। वो शहंशाह सतगुरु सही सतरामदास साहब ने जो मिसाल तब देख रहे नौजवान बाहर के वो सचे साईं पे बैठी आया बाहर मुझे पी कुछ होता आता तो हत्या करे या खुदकुशी करे गुजारेगा अग में मुझे जीवन बेहतर हो सब ठीक हो मुझे मोए कपाल और को जमन मानी साला दो पेरी संदो कोई न संदो को तकी दो को न तकी दो को ख्याल कंदो कोई न कंदो उन त पीरो लाल प्यार सब दो ऐसे उनका वो कष्टी हो तब वो है उनके सब करने तुरंत से लगी बात ज्ञानी के तो गलत समझ दो पर पहले पी के भी गलत समझ दो मैं भी छोड़ गए उन्हें सके छोड़ लो आए मुझे ना घर पर डाला जब उनके सचे साईं के बैठी आ गया तो सचे साईं के चाहे तो जो कुछ भी लगा सिर्फ ने भक्ति मालिक जो सिमरन कर तो सब कुछ सीख गए ऐसे नहीं हो रहे हो कुछ में ध्यान भक्ति में रहे हो सिमरन में रहे हो बड़ी उसे के साईं के सत्संग में भक्ति में मान में मर्यादा के बोलो तो जो पूरा जीवन ही बदल गया खूब कोई कैसे कर रहा था चला तेरे सचे साईं की जय कुछ होता है कि चले असा संसार में रहना असा की पंहिंजे सुख जी चाहत हो जॾहिं बि असांखे पंहिंजे सुख जी चाहत हो ॿिए खे ॾिसी करे असांखे लॻंदो हे बि हुजे त पोइ असांजे घर में ॿाहिरि असांजी चाहत लोभ जो रूप वठंदी आहे ऐं पोइ असांखे मिलंदो त ठीकु आहे न मिलंदो त साड़ ऐं जलन पैदा थींदो क्रोध पैदा थींदो नफ़रत पैदा थींदी ऐं पोइ असां हिकु हिकु मुंहिंजो अवगुण कदर शुरू कंदासीं हिकु हिकु मां दुर्गुण कदर शुरू कंदासीं पर जेकॾहिं असां नफ़रत खे ॾिसंदासीं पोइ उहा वधंदी रहंदी नफ़रत क्रोध साड़ जलन खे कदर जो इहो ई तरीक़ो आहे नेम ध्यान मालिक जी भक्ति सिमरन जंहिंसां असांखे शांती मिले सकून ऐं सकून तॾहिं मिलंदो जॾहिं उनजी रोजी हूंदी इन करे जॾहिं ॿार खे मां वठी आई उनखे अभाव जो सदाई दुख हूंदो आहे हे बि कोन्हे हे बि कोन्हे हे बि कोन्हे जॾहिं हू उनखे सचे साईं खे वठी आई उनखे चई चाहे तो सचे साईं जी रहमत अहिड़ी आहे जेको ॾे वञे उनखे सभु कुझु मिलंदो उनखे संसार जा सब सुख मिलंदा आहिनि पर स्वर्ग में मिलंदो तंहिंजे करे उनजी आशीर्वाद पाए ऐं ॿार आयो उन चाहत में त मूंखे सभु कुझु मिलंदो पर जेका उनखे नफ़रत साड़ ऐं जलन हुई जेसिताईं उहा न मिलंदी तेसिताईं कीअं मिलंदो ऐं हुन जीअं ई नेम ध्यान सिमरन जाप शुरू कयो तीअं तीअं उनजी नफ़रत ऐं साड़ ख़तमु थियण जलन ख़तमु थियण लॻी ऐं पोइ जीअं सत्संग में सचे साईं जी भक्ति में मान मर्यादा में हुन अचणु शुरू कयो त उनजी समझ खुली तंहिंजे करे उन सचे साईं जेके उनजा रिश्तेदार वॾा हुया उन्हनि खे बि सम्झायो ऐं उनखे बि चयो जॾहिं हू पंहिंजे माहौल में रहियो सचे साईं दामन में सबकी शेवा करे ॾिठो सबसां बहितर वहिंवार ॾिठो तो सबसां बहितर कर ऐं
अग ते हरी करो बेहतर